पाकिस्तान जी मशहूर अदाकारा सबा कमर पंहिंजे हर किरदार में शौक़ीननि खे हैरान करे छॾींदी आहे। हू केतिरनि ई पाकिस्तानी ड्रामनि में बि नज़र अचे चुकी आहे ऐं संदसि मक़बूल ड्रामनि में मात बि शामिल आहे। बॉलीवुड में हू इरफान खान सां फिल्म हिंदी मीडियम में नज़र आई हुई। हुन फिल्म में संदसि किरदार खे काफ़ी मोट मिली हुई ऐं पसंदि कयो वियो हो, पर पंहिंजे हिकु इंटरव्यू में अदाकारा सलमान खान खे बि छिछोरो करार ॾिनो। पाकिस्तानी अदाकारा सबा कमर जी फिल्म हिंदी मीडियम हिट थी हुई, पर इन खां पोइ हू ॿीहर हिंदी फिल्मुनि में नज़र न आई। हिकु टॉक शो में अदाकारा बॉलीवुड जे केतिरनि ई फनकारनि खिलाफ़ ॻाल्हायो। संदसि हिकु वीडियो क्लिप बि वायरल थी हुई। मेज़बान सबा कमर खे बॉलीवुड जे फनकारनि जूं तस्वीरूं ॾेखारियूं ऐं सवाल कयो त अव्हां कंहिंखे रद्द कंदियूं ऐं इन जो सबबु छा हूंदो। जॾहिं हुन सलमान खान जी तस्वीर ॾिठी त हुन चयो सलमान खान त छिछोरो आहे, खेसि डांस करण बि नाहे ईंदी, ही त कुझु बि करणु शुरू थी वेंदो आहे, मूंखे हिन सां कॾहिं बि कमु नाहे करणो। इमरान हाशमी बाबति सबा कमर चयो त न भाउ, खेसि वात जो कैंसर थी वेंदो, मर्डर फिल्म जे अदाकार सां कमु न कंदसि। रणबीर कपूर खे रद्द कंदे सबा चयो त रणबीर जो दीपिका सां अफेयर हो, इन लाइ मां इन सां कमु न कंदसि। सबा कमर रितेश देशमुख खे बी ग्रेड अदाकार चई रद्द कयो ऐं चयो त मां पाकिस्तानी आहियां ऐं बॉलीवुड जे बी ग्रेड अदाकार सां कमु न कंदसि। जॾहिं बि कमु कंदसि त कंहिं वॾे फनकार सां कंदसि। इंटरव्यू खां पोइ हुन सोशल मीडिया ते वज़ाहत कई त इहे सभु ॻाल्हियूं रुॻो तफ़रीह जो हिसो हुयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk